अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भली कार चवां थो। अॼु आलमी कप 2023 में मेज़बान भारत ऐं ऑस्ट्रेलिया जो मुक़ाबिलो आहे। ॿिन्ही टीमनि जे बारे में जेकॾहिं ॾिठो वञे त ॿई टीमूं टाकरे जूं आहिनि। ख़ासि तौर ते भारत जी ॻाल्हि कजे त भारत लाइ हिकु फ़ाइदो इहो आहे त हुननि जो होम ग्राउंड आहे, होम क्राउड आहे, होम कंडीशंस आहिनि। मतिलबु टे बेनिफिट उन्हनि वटि आहिनि। ऐं गुज़िरियल 2 सालनि दौरान जेकॾहिं भारत जी टीम जी कारकर्दगी ॾिठी वञे त ODI में हू बहितरीनु टीम रही आहे। 2019 जे वर्ल्ड कप में सेमीफाइनल खां ॿाहिरि थियण खां पोइ जहिड़ी रीति उन्हनि पंहिंजी टीम खे ठाहियो आहे ऐं जहिड़ी रीति उन्हनि जा नौजवान परफॉर्म कंदा पिया वञनि, उन हिसाब सां भारत जी टीम बॉलिंग ऐं बैटिंग में हिकु मुतवाज़िन यूनिट आहे। वरी जेकॾहिं कैंगरूज़ जी ॻाल्हि कयूं त ऑस्ट्रेलियाई टीम 2019 में पंहिंजो जेको आहे उहो सेमीफाइनल खां भारत वांगुरु ॿाहिरि थी हुई, पर 2019 खां पोइ उन्हनि जी टीम में काफ़ी तब्दीलियूं आयूं। एरन फिंच पंहिंजो रिटायरमेंट वठी छॾी। बहरहाल जीअं तीअं करे टीम खे संभालियो वियो ऐं पैट कमिंस खे कप्तान करण खां पोइ कैंगरूज़ जी कारकर्दगी में गुज़िरियल 1 साल खां काफ़ी बहितरी आई आहे। ऐं ताज़ो भारत ऐं ऑस्ट्रेलिया जी सीरीज़ बि थी आहिनि वर्ल्ड कप खां अॻे, उहा बि भारत में, जंहिंमें काफ़ी वॾा स्कोर बि थिया ऐं भारत उहा सीरीज़ खटी। बहरहाल उन सीरीज़ में बि ऑस्ट्रेलियाई रांदीगरनि तमामु बहितरीनु परफॉर्मेंस ॾेखारी आहे। ऐं उनखां पोइ अहम ॻाल्हि इहा त ऑस्ट्रेलियाई टीम में हींअर जेके स्क्वाड में रांदीगर शामिल आहिनि उन्हनि खे IPL खेॾण जो तजुर्बो बि आहे, जंहिं करे उहे भारतीय कंडीशंस ऐं पिचिस खां चङी रीति वाक़िफ़ आहिनि। असां ॾिठो त काल्ह श्रीलंका ऐं साउथ अफ्रीका जे मैच में साउथ अफ्रीका 428 रन्सूं पहिरीं इनिंग में ठाहियूं हुयूं, जंहिंजे करे असां तवक़ो करे सघूं था त अॼु जेको मैच थींदो ऑस्ट्रेलिया ऐं भारत में उहो हाई स्कोरिंग थींदो। सो अॼु ख़बर पवंदी त भारत जी बॉलिंग ऐं ऑस्ट्रेलिया जी बॉलिंग वॾे हदफ़ थियण खां कीअं थी रोके, ऐं जेकॾहिं वॾो हदफ़ स्कोर थी थो वञे त पोइ जेका टीम पोयां बैटिंग कंदी उहा कहिड़ी रीति उनखे चेस करे थी। सो तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।